असांजे प्यारे प्यारे हाज़रीन खे, प्यारे प्यारे नाज़रीन खे ज़ोहेब चांदियो जी तरफ़ां, केटीएन जे तरफ़ां, सिंध जे दिल हैदराबाद ऐं हैदराबाद जे दिल अब्दुल्ला मॉल खां अस्सलाम वालेकुम। केड़ा हाल आहिनि सभिनि जा? ख़ुशि लॻा पिया आहियो? चङा भला ठाट। अॼु थोरो इंतज़ारु तव्हांखे करणो पियो हूंदो। अॼु असांजो पहिरियों ॾींहुं आहे हैदराबाद में सीज़न 2 जेको असां हो जमालो खणी आया आहियूं। एतिरी असांखे मोहब्बत मिली, एतिरो प्यार मिलियो हैदराबाद जी आवाम खां, जो असां मजबूर थी वियासीं त ही शो हिकु दफ़ो ॿीहरे ते खणी ईंदासीं, हिकु दफ़ो पंहिंजे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं वॼाए छॾियो। त अॼु बि मिली करे मज़ो कंदासीं और असां गॾोगॾु डेफिनेटली असां अब्दुल्ला मॉल खे थैंक्स करणु चाहींदासीं। पहिरियां त असांखे स्पेस हुननि ॾिनो, पर हिन दफ़े तव्हां ॾिसी सघो था अञा बि असांखे ग्रैंड स्पेस ॾिनो आहे अब्दुल्ला मॉल वारनि। त असां थैंक्स चवणु चाहींदासीं, इकबाल साहब जिन खे थैंक्स चवणु चाहींदासीं, हुननि जी टीम खे थैंक्स चवणु चाहींदासीं जंहिंजो एतिरियूं महिनतूं आहिनि। त हिकु दफ़ो अब्दुल्ला मॉल जे लाइ बि ताड़ियूं थी वञनि। त भई हिन दफ़े असां सोचियोसीं त जेके इनामात आहिनि अञा वॾा वॾा इनाम खणी ईंदासीं। त सीज़न 1 में असां मोटरसाइकिल्स बि ॾिनियूंसीं, ॿिया बि इनाम हुया, पर सीज़न 2 में असां गाॾियूं बि खणी आया आहियूं ऐं इहे वेंदियूं तव्हां सां। त असांखे तव्हां ॾिसी सघो था, ही गोल्डन पर्ल जी गाॾी आहे जेका वेंदी तव्हां सां गॾु। उन सां गॾोगॾु पांडा केमिकल्स जे असां वटि जेको आहे त गाॾी आहे जेका तव्हां सां गॾु वेंदी। उन सां गॾोगॾु असां सां चेज़ वैल्यू बे ताउन कयो आहे, जेके होलसेल रेट्स में रोज़ाना जेको आहे त पंहिंजो जेको आहे त ॾींदा आहिनि थिंग्स वग़ैरह। ठीकु आहे, त हाणे हिकिड़ो कमु कंदासीं, हेॾां मां अची वेंदुसि। हेॾां मीडिया वॉल बि केटीएन ज़बरदस्त ठाही आहे, तव्हां ॾिसी सघो था। असांजा जेके बि स्पॉन्सर्स आहिनि उहे हिन मीडिया वॉल ते तव्हां ॾिसी सघो था। असां सां जंहिं ताउन कयो आहे हुन में डेफिनेटली चेज़ वैल्यू इज़ देयर, पांडा केमिकल्स असां सां ताउन कयो आहे, मेडोरा ऑफ लंडन असां सां ताउन कयो आहे, एडोर असां सां ताउन कयो आहे, उन सां गॾोगॾु सेंट्स एंड सीक्रेट्स असां सां ताउन कयो आहे, नेल्सन पेंट्स असां सां ताउन कयो आहे, तिब्बत स्मो क्रीम बाय कोहिनूर केमिकल असां सां ताउन कयो आहे, मार्कोर बॉडी स्प्रे असां सां ताउन कयो आहे, ऐं ओज़ान सुपरमार्ट असां सां ताउन कयो आहे, ऐं बोना पापा बि असां सां ताउन कयो आहे। हिननि सभिनि जा गिफ्ट्स ईंदा तव्हां ताईं। त पोइ देरि न कंदासीं, असां वधंदासीं पंहिंजे सेगमेंट जी तरफ़। त सभ खां पहिरियों जेको असां सेगमेंट कंदासीं उहो आहे असांजो थ्रू द रिंग, जेको आहे नेल्सन पेंट जे ताउन सां रंग ज़िंदगी का। ऐं इहो सेगमेंट आहे असांजी भेणुनि जे लाइ। हिन में असां तव्हांखे ॾींदासीं नेल्सन पेंट जो डिनर सेट। ठीकु आहे, त पोइ जल्दी सां खणी अचो, हिननि खे ॿुधाईंदासीं कीअं इहो सेगमेंट खेॾणो आहे। पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं हुन खां पोइ असां पंहिंजी भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ। ऐं ॾिसूं था केरु आहे ख़ुशि नसीब ऐं केरु पाण सां गॾु खणी वेंदो नेल्सन जो गिफ्ट। चलें जी, त तव्हांजे साम्हूं आहिनि ही रिंग्स। ठीकु आहे, तव्हांखे छा करिणो आहे, 10 रिंग्स तव्हांखे ॾींदासीं असां। हिकु हिकु करे तव्हांखे रिंग हिन बॉटल जे अंदरि विझणी आहे, जेका नेल्सन पेंट जी बॉटल आहे। ये रिंग्स आपको इस बॉटल के अंदर डालनी है हिन तरीके सां। इस तरीके से तव्हांखे ही रिंग हिन बॉटल जे अंदरि विझणियूं आहिनि। त जेका भेण घणियूं खां घणियूं रिंग्स हिन बॉटल जे अंदरि विझंदी, उन सां गॾु ई नेल्सन पेंट जो वेंदो डिनर सेट। त भेण खे असां सिलेक्ट कंदासीं। केरु केरु अचणु चाहींदो, हथ मथे करे ॿुधाईंदा, हथ मथे करे ॿुधाईंदा केरु केरु अचणु चाहींदो असांजे हिन सेगमेंट में जंहिंमें वेंदो नेल्सन पेंट जो डिनर सेट। जी, हथ मथे करे ॿुधाईंदा मुंहिंजियूं भेणियूं। अदी तव्हां अचो, तव्हां अचो, ऐं हेॾां बि असां सिलेक्ट कंदासीं। मुंहिंजी भेण तव्हां अचो, तव्हां अचो, अदी तव्हां बि अचो। चले जी, हेॾां बि वेंदासीं। पोयां बि काफ़ी सारियूं भेणियूं आहिनि, हिन साइड वेंदासीं ऐं हेॾां बि सिलेक्ट कंदासीं। तव्हां अचो मुंहिंजी भेण, ऐं तव्हां अचो मुंहिंजी भेण, ऐं हेॾां बि वेंदासीं मुंहिंजी भेण, तव्हां अचो, ऐं विद ग्लासेस जी भेण अची वेंदासीं। सिलेक्ट आहे जी, भेणुनि खे मां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ। अचो मुंहिंजूं भेणियूं, जंहिंखे जंहिंखे मां सिलेक्ट कयो आहे
नेल्सन पेंट से हिन सेगमेंट जे लाए रंग जिंदगी का चलें जी सो सिस्टर्स विद अस 1 2 6 4 5 6 सिलेक्ट कयो मां तमाम मुझी भेण ठीक है अचो जल्दी सा मुझी भेण सो हिन सेगमेंट के स्टार्ट कंदासीं पंहिंजी हिन भेणुनि सां जेको नेल्सन पेंट जे ताउन सां आहे त मुंहिंजी भेण सम्झ में अची वियो कीअं खेॾणो आहे सम्झ में अची वियो आहे सभिनि खे सम्झ में अची वियो आहे सो वन बाय वन हिकु हिकु करे असां भेणुनि खे घुराईंदासीं सभ खां पहिरियां तव्हां अचो मुंहिंजी भेण अचो 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 ठीकु आहे ही तव्हांजी पोज़ीशन आहे हिन खां अॻियां न वञिणो आहे ठीकु आहे होखिजे मुंहिंजी भेण योर टाइम स्टार्ट्स नाउ Nelson Paints 1, Nelson Paints 2, and Nelson Paints 3. Tray rings ekwaita hinne bottle je andar tama acho muji ben acho challenge another sister with us and Nelson Paints rang zindagi ka ji ben 3 se zyada ट्रे खां वधीक तव्हां खे रिंग्स इन बॉटल जे अंदर विझणियूं आहिनि सो स्टार्ट कंदासीं 5 4 3 and start one Nelson Paints 2 अब बॉटल के अंदर अच्छा मेरी आवाज मसला करे काइंडली इसको सॉल्व कीजिएगा नेक्स्ट भेण सां सां कराए अच्छा मुझी भेण बरिंग्स विदियो सो थैंक यू वेरी मच तव्हां सां गॾु हैम्पर वेंदो हैम्पर ॾींदा भेण खे ही अब्दुल्ला मौजूद क्योंकि आपने 2 रिंग्स डाली हैं थैंक यू वेरी मच थैंक यू द नेक्स्ट भेण सां सां कराए मुझी भेण ट्रे खां वधीक रिंग्स तव्हां खे इन बॉटल जे अंदर विझणियूं आहिनि उन खां पोइ बि पार्टिसिपेंट्स आहिनि ठीकु आहे मुकाबलो सख्त आहे सो नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का योर टाइम स्टार्ट्स नाउ करी ॾींदा नेल्सन पेंट्स ही 1 हिकड़ी रिंग जेको आहे त मुंहिंजी भेण हिन बॉटल जे अंदर विधी आहे सो थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग एंड नेक्स्ट सिस्टर तव्हां अचो मुंहिंजी भेण तव्हां अचो एंड लेट्स सी त मुंहिंजी भेण केतिरियूं रिंग्स हिन बॉटल जे अंदर विझे थी सो स्टार्ट कंदासीं योर टाइम स्टार्ट्स नाउ इट्स ओके in the bottle so thank you very much मुझी भेण तव्हां सां गॾु बि अब्दुल्ला मॉल जो हैम्पर वेंदो so next sister with us तव्हां अचो मुंहिंजी भेण
टे खां वधीक तव्हांखे रिंग्स इन बॉटल जे अंदर विझणियूं आहिनि। ओके जी, योर टाइम स्टार्ट्स नाउ। सही है, ठीक है, ठीक है। मुझी भेण तव्हां बि हिकड़ी रिंग बि कोन विधी इन बॉटल जे अंदर त नेल्सन पेंट्स जो ही हैम्पर तव्हां सां गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग इन पार्टिसिपेटिंग। नेक्स्ट सिस्टर सां गॾु आहे, बल्कि लास्ट भेण सां गॾु आहे। मुझी भेण अगर 4 रिंग्स भी आपने डाल दी ना तो तव्हां विनर थी वेंदो। ठीक है, ऑल द बेस्ट एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ। Let's count the rings. Nelson Paints he won and he won. So thank you very much मुझी भेण तव्हां सां गॾु बि नेल्सन पेंट जो हैम्पर वेंदो। अचो मुझी भेण ऐं ही भेण आहे आज जे विनर। तालियां होनी चाहिए भेण के लिए बहुत सारी। माइक खणी ना, माइक खणी ना राशिद, जल्दी सां माइक खणी अचो त भेण सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलामुअलैकुम। नालो मुझी भेण जो? मिसेस। अच्छा, मिस रेखा सां गॾु आहिनि। किथां आयो मुझी भेण? जी। किथां आयो? कहाँ से आई हैं? हैदराबाद से। हैदराबाद खां ही आयो? चले जी, कांग्रेचुलेशंस, तव्हां ही डिनर सेट विन कयो आहे मुझी भेण। बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए। ही माइक इन्हनि खां वठंदा, राशिद माइक इन्हनि खां वठंदा, ही वेंदो तव्हां सां गॾु मुझी भेण। थैंक यू वेरी मच नेल्सन पेंट्स, रंग जिंदगी का। सिंगिंग जो असां सेगमेंट कयूं। ठीक है, तो जल्दी सा माइक तव्हां चेक कराए वठंदा। सिंगिंग जो सेगमेंट कंदासीं पंहिंजी भेणुनि सां, पंहिंजे भाउरनि सां, जिनको लगता है उनकी आवाज अच्छी है, जंहिंखे लगे तो वो सुरनि जो जादू जगाए सके तो ही सेगमेंट्स उन्हनि जे लाइ आहे। असांजा भाउर भी अची सघनि था, बहनें भी आ सकती हैं। ठीक है, तो मां पाण अॻियां अचां तो, मैं खुद आ रहा हूं, मैं आगे पीछे तक आ रहा हूं। ठीक है, आई कैन सी एवरीवन फ्रॉम हियर। मां सभिनि खे ॾिसी सघो था। ओके जी, त ज़ारास कलेक्शन जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे ऐं अब्दुल्ला मॉल में भी आपको ज़ारास कलेक्शन के शॉप मिल जाएगी, जहां से आप खूबसूरत अबायास खरीद कर सकते हैं। तसां वटि हिकिड़ो खूबसूरत अबाया आहे ज़ारास कलेक्शन जे ताउन सां, जेको विनर सां गॾु वेंदो। ठीक है, त पोइ हाणे मां सिलेक्ट कंदुमि पंहिंजी भेणुनि खे, पंहिंजे भाउरनि खे। तव्हां अचो मुझी भेण, पहले बहनों को, अच्छा साथ में करते हैं, बहनों को भी भाइयों को भी। तव्हां अचो हेॾां बि वेंदासीं। केरु अचणु चाहींदो? मुंहिंजो भाउ, तव्हां अचो जी, बिल्कुलु। ऐं ॿियो तव्हां अचणु चाहींदा? अचो मुझी भेण, अचो 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 अचो। ऐं अच्छा, अम्मा अचो, अम्मा तव्हां अचो, अम्मा तव्हां अचो। ठीकु आहे, अचो अचो अचो। ठीकु आहे, हेॾां बि वेंदासीं ऐं सिलेक्ट कंदासीं। तव्हां अचो विद स्कार्फ ऐं हेॾां वेंदासीं। हू कैन सिंग वेल? केरु सुठो सिंग करे सघे थो? आप आइएगा। तव्हां अचो मुंहिंजा भाउ, तव्हां अचो। और ये ब्लू, ये लड़का। अदी तव्हां अचो मुझी भेण,
चले जी लेट मी सी पहिरियों मां ॾिसां केतिरा मां सिलेक्ट कया आहिनि पोइ उन खां पोइ बाक़ी भेणुनि ऐं भाउरनि खे बि सिलेक्ट कंदासीं अचो 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 यू कम अचो मुंहिंजी भेण चले जी त भेणुनि खे असां सिलेक्ट कयो आहे ऐं भाउरनि खे बि सिलेक्ट कयो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे सिंगिंग जो सेगमेंट ज़ारास कलेक्शन जे ताबुन सां ऐं इहा शॉप तव्हांखे अब्दुल्ला मॉल में मिली वेंदी जबरदस्त कलेक्शन है इन्हनि जी जबरदस्त अबाया अच्छा मैंने एक अम्मा को बुलाया था मैंने इनको बुलाया था मेरे ख्याल में फीमेल ज्यादा हो गई तो तव्हांखे ॿुधऊं था असां ठीकु आहे तव्हां सेगमेंट में न आया आहियो तव्हांखे खेॾणो न आहे अम्मा तव्हांखे खेॾणो न आहे ठीक है अम्मा वारनि खे नाम ॾियो ठीकु आहे ही निज़वा इंटरनेशनल तव्हां सां गॾु वेंदो ही तव्हां सां गॾु वेंदो ऐं अम्मा खे बि ॾींदा निज़वा इंटरनेशनल जो इन्हनि सां गॾु वेंदो अच्छा भाई मैंने कम सिलेक्ट किए और बहनें ज्यादा कर ली मैंने मुझे तो पता ही नहीं चला चले जी कोई बात नहीं है टे भाउर काफ़ी आहिनि भेण जो मुक़ाबिलो करण जे लाइ ठीकु आहे एतिरो दम त आहे न कला आहे न सुर आहिनि न चले जी तो पोइ हिकिड़ो कम कंदासीं तो एक काम करेंगे भाई मैं चाहता हूं वन मोर मेल एक भाई को बुला लेते हैं ठीक है कोई हिकिड़ो भाउ अचे जंहिंखे असां अचो 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 ठीक है चले जी तो पोइ हाणे असां स्टार्ट कंदासीं और भाइयों से स्टार्ट करेंगे ही जेका असांजी ऑडियंस है आप हैं जजेस सही से इनको सुनना है जो अच्छा गाएगा उन्हीं पे आप तालियां बजाएंगे ठीक है तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अब्दुल्ला मॉल में जेको असां सीजन फर्स्ट कयोसीं उसमें तो बहुत अच्छे अच्छे सिंगर्स आए थे तो देखते हैं भाई सीजन 2 में असांखे कहिड़ा सिंगर हम मिलन था ठीक है तव्हांजो कीअं आवाज़ आहे तो सही सां ॿुधो जो अच्छा गाएगा उन्हीं पे आप तालियां बजाइएगा तो सब खां पहिरियां असां हेॾा स्टार्ट कंदासीं तव्हां अची वञो था अचो भाउ खे माइक ॾींदा अस्सलाम वालेकुम नालो तव्हांजो दीदार अब्बास दीदार अब्बास सां गॾु किथां आयो दीदार अब्बास मां मांझंद का आया मानचंद कहाँ आया हो छा पिया ॿुधाए ॾिसांगे अच्छा एक बात मैं भूल गया आपको बताना तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तानी गानो तव्हांखे ॻाइणो आहे ठीक है भले आप सिंधी में हमें सुनाए उर्दू में सुनाए पश्तो में सुनाए पंजाबी में सुनाए जहिड़ी भी ज़ुबान में ॿुधाए सभु असांजो प्यारियूं प्यारियूं ज़ुबानूं आहिनि जी जीउ जंहिंखे चयम जिण कतहि खां मिलियम चोट ॾाढी रसियम पर कयम दरगुज़र जीउ जंहिंखे चयम जिण कतहि खां मिलियम चोट ॾाढी रसियम पर कयम दरगुज़र चोट ॾाढी रसियम पर कयम दरगुज़र जान जन लए ॾिनम तेन कांधी थियम जान जन लए ॾिनम सेन कांधी थियम चोट ॾाढी रसियम पर कयम दरगुज़र चोट ॾाढी रसियम पर कयम ओके जी जबरदस्त माना जेके जीव ॾिनो तव्हां उतां ई धोखो मिलियो 10 मिलियन व्यूज़ आहिनि यूट्यूब ते हिन जा हाँ तो पर धोखो कें ॾिनो आहे मुंहिंजे भाउ खे इहो त ॿुधायो न 3-4 ॼणनि गॾिजी धोखो ॾिनो हुयो हई 3-6 ॼणनि गॾिजी करे मुंहिंजे भाउ खे धोखो ॾिनो आहे पर तोखे कंहिं चयो हिक ई टाइम ते तूं बि 3-4 माण्हुनि सां ॻाल्हाए हा न मसइलो इहो हो त 4 मूं नंबर वरिता हुआ हिकिड़ो यूफोन जो हुयो हिकिड़ो टेलीनार जो हिकिड़ो हा अलॻि अलॻि नंबर वरिता पोइ सभिनि खे ख़बर पइजी वई हिकिड़ी मुंहिंजी वाइफ बची एनीवेज थैंक यू तव्हां हुतां अचो नेक्स्ट मुंहिंजो भाउ सां गॾु आहे ज़ारास कलेक्शन जे ताबुन सां असांजो सेगमेंट आहे जी मुंहिंजा भाउ तव्हांजो नालो इंसाफ अली किथां आया आहियो हैदराबाद हैदराबाद खां छा पिया ॿुधायो असांखे तव्हांखे जो मंज़ूर गानो ॿुधाईंदासीं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेतिरो माइक तव्हां क्लोज़ कंदो ओतिरी तव्हांजी आवाज़ वञी सघंदी ठीकु आहे त माइक क्लोज़ जी बिस्मिल्लाह भली दुख दे पोए रोईंदे खिलाई दुई के
बिस्मिल्लाह भली दुख दे पोए रोईंदे खिलाई दुई के रोईंदे खिलाई दुई के रुला दुई के रुला अरे मुझे बारवार चलो तो तब के हाँ या लोरी बताए थैंक यू वेरी मच एंड नेक्स्ट बार सां सगड़ आए ज़ारास कलेक्शन जे ताउन सां सां जो सेगमेंट है अस्सलाम वालेकुम नालो मुझे भा जो इरफान अली इरफान किथां आयो रानीपुर रानीपुर खां आयो आहे इरफान जी छा पिया ॿुधायो असांखे बस तव्हां ते ई लॻायो जी साम्हूं कैमरा में ॾिसी माइक क्लोज कजो दोइड़ो कयूं वता कारो वगो मिलियो चैन आराम तारीफ़ाइश के नाम मिलियो आहे मुर्तज़ा के ही कारो वगो यारो कारो वगो यारो मुखे इश्क पारायो बिगाल नया हारन जो त दुख नाहे हारन जो त दुख नाहे पंहिंजन हीरो आयो ही कारो वगो यारो मुखे इश्क पारायो पर तव्हांखे त साओ वगो आहे कारो त न आहे मूंखे कारो आहे पर मूंखे इश्क कोन पारायो आहे बाबा इन बला खां माण्हू पासे ई रहे त बहितर आहे चल जी लास्ट बार असां सां गॾु आहे तव्हां अचो मुंहिंजा भाउ ज़ारास कलेक्शन जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे अस्सलाम वालेकुम नालो मुंहिंजे भाउ जो मुमताज अली किथां आयो हैदराबाद छा पिया ॿुधायो सॉन्ग उर्दू जी भूल जाने का हुनर मुझको सिखाते जाओ जा रहे हो तो सभी नक्श मिटाते ये कैसी तेरी खुद गर्जी सुनी ना दिल की एक अर्जी मेरे आंसू न देखे तो तेरी मर्जी थैंक यू मुझे भाउ समारो वारे चढ़ियो हा ओके जी त हाणे असां भेणुनि जी तरफ़ ईंदासीं अच्छा सॉन्ग तव्हांखे नंढो नंढो पार्ट ॿुधाइणो आहे ठीकु आहे छोटा छोटा पार्ट तव्हां अचो मुंहिंजी भेण ऐं भेण का नालो पुछंदासीं असां अस्सलाम वालेकुम नालो मुंहिंजी बेटी जो सलाम मेरा नाम साइमा है साइमा कहाँ से आई हैं यहीं से आए हैं हैदराबाद से हैदराबाद से क्या सुना रही हैं आज हमें हम गाना सुना रहे हैं आपको जी माइक बिल्कुल क्लोज कीजिएगा ठीक है बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली बोलो हैदर कलंदर अली अली बोलो अली अली बोलो अली अली से राजी खुदा जिससे राजी खुदा वो है मुश्किल कुशा बोलो अली अली बोलो अली अली ओके जी थैंक यू ॾाढो सुठो मुंहिंजी भेण बहुत अच्छे तव्हां छो अदी ज़ारास कलेक्शन जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे अस्सलाम वालेकुम नालो मुंहिंजे अदी जो फरीदा सैदो किथां आहियो मुंहिंजी भेण
हैदर माइक क्लोज कयो हैदराबाद न खां। माइक बिल्कुल साम्हूं जे ॿुधाए जो असांखे सॉन्ग सॉन्ग जी ओ लाल मेरी पते रखियो भला झूलेलाल हो लाल मेरी ओ लाल मेरी पते रखियो भला झूलेलाल सिंधड़ी दा सेवण दा चकी शहबाज नलंदा दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर ओ लाल मेरी पति ओके जी जबरदस्त लाल मेरी पत रखियो भला नेक्स्ट सिस्टर मुझी भेण तमाचो आप आइएगा मेरी बहन ये वठो अस्सलाम वालेकुम नालो तमाजो आसफा कितना है आसफा मां मोरे खां आईं ख़ासि ने शो लाइ अच्छा मोरे खायो स्पेशली इन शो जे लाइ त छा पिया ॿुधायो आसफा मां गानो ॿुधाईंदमि माइक बिल्कुल क्लोज कंदा ठीक है Close, जी नौजवानों बात मानो कभी किसी से न पर लड़ पर करना। पर इते पाकिस्तानी सॉन्ग मां चयो न ॾिसो स्टार्टिंग में मां रूल ॿुधाए छॾियो इहो रूल आहे हिन सेगमेंट जो तव्हांखे पाकिस्तानी भले उर्दू ॿुधायो पंजाबी सिंधी कोई भी ॿुधाए पर पाकिस्तानी सॉन्ग हुजे ठीक है ओरे ओरे पिया है चली थी राहत फतेह जो जिस्म में शामिल सारा जहां है जी उहो न पाकिस्तानी ॻाइणो आहे पाकिस्तानी या पाकिस्तानी के सिंगर जो ॿुधाए सघो था आतिफ असलम आहे राज साहब आहिनि उन सिंगर जो ॿुधाए सघो था कोई इशू न आहे ठीक है तव्हां ॿुधाए छॾियो आहे हिननि ॿुधी छॾियो आहे तव्हांजो सॉन्ग ठीक है थैंक यू जी चले सिंधी सिंधी तव्हांजे चवण ते तव्हांखे सां कारा जोड़ा तू रोज न पाए मताने बड़ी न बनी हो कारा तू रोज न पाए मताने की बड़ी न बनी ये आपके लिए थैंक यू वेरी मच मुझी भेण ऑल द वे फ्रॉम मोरो तमाम चुअदी इनको दीजिएगा अस्सलाम वालेकुम नालो मुझी भेण जो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नाम आपका उम्मे कुलसुम कहाँ से आई है नवाबशाह से अच्छा नवाब शाह का आयो मुझी भेण क्या सुना रही हैं आज सिंधी सॉन्ग बिल्कुल माइक क्लोज कंदा ठीक है जी मुझी भेण सोहणो आ सोहणो सोहणो गुलाब वा सिल्की सिल्की वार तई रेत रे जातिकार तई नवा नवा नाज तई सोहणा अंदाज तई बीठो आईए जड़तो गुलाब वा सोहणो आ सोहणो गुलाब वा ओके जी सोनो गुलाबा मेरे ख्याल में लास्ट आप नहीं है अभी तक मेरी बहन तमाशो ज़ारास कलेक्शन जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो अदीजो सना सना किथां आयो नवाब शाह खां अच्छा तव्हां बि नवाब शाह खां आहियो चले जी वेलकम था चऊं नवाब शाह वारनि खे अच्छा ॿुधाईंदा तव्हां लाल मेरी जी माइक क्लोज कंदा लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सिंधड़ी दा सेवण दा सखी बात कर दमादम मस्त कलंदर सखी बात कलंदर दमादम मस्त कलंदर ओ लाल मेरी पत रखियो भला झूले लालण सेवण दा सिंधड़ी दा सेवण दा दमादम मस्त कलंदर हो दमादम मस्त कलंदर ओ मेरा लाल कलंदर ओ मेरा लाल कलंदर रखियो भला ओ रखियो भला झूले थैंक यू मुझी बहन थैंक यू
तो सब इन भेणों ने भावरन सिंग करे छड़ियो आहे। अब आपकी तालियां डिसाइड करेंगी हु इज गोइंग टू बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे ज़ारास कलेक्शन जे तावन सां। तो सब का सा पेरिया भावरन के सरकंदासी मुझे भा तमा अचो जेके लगे तो असांजे भा सुठो सिंग कयो तां जो ताड़ियों ॿुधाईंदियो। ठीक है दा तमा उतां अची वञो। नेक्स्ट वन ही कारो वगो यारो। ओके तमा ते कुछ ताड़ियों वगियूं आहिनि मुझे भा। अच्छा हुन सां गॾु हैम्पर वेंदो अब्दुल्ला मोल जो थैंक यू वेरी मच। तमा अचो मुझे भा जेके लगे तो भा सुठो सिंग कयो। थैंक यू वेरी मच। तमा सां गॾु बि जेको आहे त हैम्पर वेंदो अब्दुल्ला मोल जो थैंक यू मुझे भा। एंड नेक्स्ट वन तमा अचो मुझे भा जीव जंहिंखे चयऊं। ओके तमा ते बि ताड़ियूं वगियूं आहिनि तमा बि उतां अची वञो। तमा अचो अदी जंहिंखे लगे तो हितां हितां अचो मुंहिंजी भेण हितां अचो जंहिंखे लगे तो भेण सुठो सिंग कयो तव्हांजो ताड़ियूं ॿुधाईंदियो। सो तव्हां ते बि उन्हनि खां घटि थोड़ी ताड़ियूं वगियूं आहिनि। सो थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण अब्दुल्ला मॉल जो तव्हां सां गॾु हैम्पर वेंदो। एंड नेक्स्ट वन तव्हां अचो मुंहिंजी भेण अचो जंहिंखे लगे तो मुंहिंजी भेण सुठो सिंग कयो तव्हांजो ताड़ियूं ॿुधाईंदियो। तो भाई इन पे भी बज रहे तालियां बज रही। तव्हां उतां अचो मुंहिंजी भेण आप आइएगा मेरी बहन जंहिंखे लगे तो भेण सुठो सिंग कयो तव्हांजो ताड़ियूं ॿुधाईंदियो। सो थैंक यू वेरी मच मेरी बहन आपके साथ भी ही अब्दुल्ला मॉल जो हैम्पर वेंदो। एंड नेक्स्ट भेण सां करे आप आइएगा मेरी बहन जंहिंखे लगे तो अदी सुठो सिंग कयो। तव्हां ते बि इन्हनि खां थोड़ियूं घटि ताड़ियूं वगियूं आहिनि। सो थैंक यू वेरी मच तव्हां सुठो सिंग कयो हुयो। तव्हां अचो मुंहिंजी भेण जिनको लगता है बहन ने अच्छा सिंग किया। तो भाई हाणे हिकिड़ो कम कंदासीं दो भाइयों पे और दो बहनों पे अच्छी तालियां बजी हैं। वंस मोर एक दफो ॿीहर मां तव्हां खां पुछंदुसि और सही से बजाइएगा। जो एक पे तालियां बजाए वो दूसरे पे नहीं बजाए, जो दूसरे पे बजाए वो तीसरे पे नहीं बजाए। ठीक है हक कजो हक। सब खां पहिरियों असां भाउरनि खे सरकंदासीं जिनको लगता है हिन भाउ सुठो सिंग कयो तव्हांजो ताड़ियूं। ओके जंहिंखे लगे थो हिन भाउ सुठो सिंग कयो। ओके मुझे भाउ ते वधीक ताड़ियूं वगियूं आहिनि। सो थैंक यू तव्हां सां गॾु ही हैम्पर वेंदो। मुंहिंजा भाउ तव्हां बि सुठो सिंग कयो। थैंक यू। तव्हां अचो जिनको लगता है बहन ने अच्छा गाया और आप आइएगा जिनको लगता है इस बहन ने अच्छा गाया। आप पे इन दोनों से थोड़ी कम बज रही है तालियां। थैंक यू वेरी मच। मुझी भेण खे होड़ा ॾींदा ही निज़वा ॾींदा निज़वा इंटरनेशनल। थैंक यू मुझी भेण ही तव्हां सां गॾु निज़वा इंटरनेशनल वेंदो। बाकी बचा ब तव्हां चो मुझे आप आइएगा आप भी आइएगा। अब वंस मोर लास्ट टाइम मैं आपसे पूछूंगा ठीक है सही सा ताड़ियों बजाइंदा। हमें कंफ्यूज मत कीजिएगा। ज़ारास कलेक्शन जे ताउन सां असांजो सेगमेंट है जिनको लगता है भाई ने अच्छा गाया तालियां और जिनको लगता है बहन ने अच्छा गाया तालियां। अच्छा नहीं 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 नहीं। अच्छा मेरी टीम मुझे बताए काइंडली तव्हां खे छा थो लगे। मुझी टीम ॾिसे थी न स्क्रीन से तव्हां खे छा थो लगे। वंस मोर ॿिन्हिनि ते वधीक थो थियनि। दोनों ने अच्छा गाया वंस मोर। अच्छा आप भी देखिएगा मां भी ॾिसां तो आई कैन सी जिनको लगता है भाई ने अच्छा गाया। अच्छा आपके लिए वो पीछे वाले और आगे वाले बजा रहे बीच वाले थोड़े नॉर्मल है। जिनको लगता है बहन ने अच्छा गाया तो मेरे भाई पे थोड़ी ज्यादा बज रही हैं। जी बिल्कुल तो मेरी बहन आपके साथ ही निज़वा जो भी दो। चलिए ये भी दे दे अब्दुल्ला मॉल जो भी दीदा मुझी बहन के ये भी दीजिएगा। ये दोनों आपके साथ जाएगा। थैंक यू वेरी मच। ही भाई आज जो विनर ज़ारास कलेक्शन जो स्पेशल अबाया वींदो तमासा गड। थैंक यू वेरी मच मुझा भाउ बहुत सारी इनके लिए तालियां होनी चाहिए। थैंक यू वेरी मच। थैंक यू। तही ज़ारास कलेक्शन जा तमाम खूबसूरत अबायाज़ आहिनि
ऐं अब्दुल्ला मॉल में तव्हांखे ज़ारास कलेक्शन जी शॉप मिली वेंदी जिते तव्हां ख़ूबसूरत ऐं डिफरेंट मार्केट का यूनिक ऐं डिफरेंट अबाया तव्हां जेको आहे त ख़रीद करे सघो था। त तव्हां बि वञो ज़ारास कलेक्शन ते उते अबाया ख़रीद कयो। त हिते मुंहिंजे लाइ बुके आयो आहे, अ ब्यूटीफुल बुके। यहाँ आइएगा, हितां अचो, वेरी ब्यूटीफुल एंड क्यूट बच्ची हमारे साथ है। चले जी, ही बुके मूंसां मुझे लाइ आयो आहे, इन्हनि खे गिफ्ट वेंदो, अजवा जो गिफ्ट तव्हां सां गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच बेटा, थैंक यू। इनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। दिस इज रियली स्पेशल फॉर अस। वाओ, व्हाट अ खुशबू। ही तव्हांजी मोहब्बत आहे असांजे लाइ। थैंक यू वेरी मच बेटा, थैंक यू वेरी मच। अल्लाह पाक आपको लंबी जिंदगी दे, लंबी उम्र दे। हमारी दुआएं आपके साथ हैं, हमेशा खुश रहें। ही वठंदा हाणे नेक्स्ट सेगमेंट की तरफ ईंदासीं। चले जी, अब हमारे पास भाई एलईडी टीवी है, ठीक है। जल्दी सा खणी ईंदा एलईडी टीवी। हे मूंखे ॾींदा राशिद, हे मूंखे ॾींदा मेडोरा जी। असां वटि आहे एलईडी टीवी, मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। तो भाई किस किस को एलईडी चाहिए, हाथ ऊपर करके बताइएगा। चले जी, त पोइ असां ईंदासीं ऐं सिलेक्ट कंदासीं पंहिंजी भेणुनि खे। राशिद ही वठंदा। हमारी बहनों के लिए ये सेगमेंट है, जल्दी से ही खणी ईंदा। इनको पहले बताएंगे कियां यो सेगमेंट खेलनो आहे, कैसे ये सेगमेंट खेलना है, अपनी बहनों को हम बताएंगे। अच्छा मुझे बताइएगा, आप में से कोई ऐसी बहनें हैं जो स्पोर्ट्स वगैरह खेलती हो, एनीथिंग, बैडमिंटन और एनीथिंग एल्स, वो अच्छे से कर सकती हैं, उहे सुठे तरीके से ही गेम सेगमेंट खेली सघन थियूं। तो तव्हां खे ॾेखारींदा हलूं। एक साइड पे हमने रखे हैं ये बॉल्स, ठीक है, ये मुझे दीजिएगा। राशिदी मुझे ॾींदा। बे साइड ने असां वटन ही टेनिस बैट, वट एवर यू कॉल इट, कुछ भी आप इसको बोले, ही टेनिस बैट असां गड़ा है। आपको क्या करना है मेरी बहनों, सही से देखिएगा। अली बी साइड हो जाइएगा। हिन बॉल के तव्हां खे हिन तरीके से टिप टिप करे वञणो आहे। इस तरीके से इस बॉल के साथ खेलते हुए जाना है और दूसरे साइड बे साइड तव्हां खे ही बॉल हिन बॉल के अंदर विझणो है, इसके अंदर डालना है, ठीक है। तो 1 मिनट का टाइम देंगे। 1 मिनट के अंदर जे भेण घणा खां घणा बॉल्स हिन बॉल के अंदर विधा, उन सां गॾु वेंदी ही मेडोरा जी एलईडी टीवी, मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। तो आते हैं और बहनों को सिलेक्ट करते हैं। केर केर अचण चाहिंदो इन सेगमेंट में। यस, अॻियां अगर कोई अचण चाहे त तव्हां घुराए वठा। तव्हां ईंदा मुंहिंजी भेण, तव्हां अचो मुंहिंजी भेण, तव्हां अचो ऐं तव्हां अचो मुंहिंजी भेण, आप आइएगा। पीछे भी जाएंगे, मैं देखूं जो नहीं आई अभी तक हमारी बहन है, उनको हम बुलाएंगे। आप खेल लेंगी मेरी बहन, आप आई थी, नहीं आई, खेल लेंगी, आइएगा आप। पीछे भी जाएंगे, चले जी, आए अपनी अपनी जगह बेटे, अपनी जगह मेरी बहन, आप आए। तब अच्छो मुझे बहन। और अच्छा पीछे भी हमारी बहुत सारी बहनें, इनको भी बुलाएंगे। आप आइएगा मेरी बहन, आप भी आइएगा मेरी बहन। और भी पीछे जाएंगे, इतने भी बहनियों आहिन बहुत सारी, ये विद ग्लासेस, पिंक स्कार्फ, बिल्कुल पीछे मेरी बहन, आप आइएगा। तमाम छो मुझी बहन। चलिए जी, पहले मैं बहनों को काउंट कर लूं, हाउ मेनी आई हैव सिलेक्टेड। उन खां पोइ असां नेक्स्ट बहनों की तरफ वेंदासीं। चलिए जी, तो मुझी बहनियों अची चुकियूं आहिन। 1 2, मैंने इनको भी सिलेक्ट किया था, इनको भी किया था, इनको भी मैंने आपको नहीं किया था सिलेक्ट जी। चलें जी, 1 2 3 4 5 6 7 बहनें आ चुकी हैं। चले जी, 1 मोर कर लेते हैं, ठीक है। हिकड़ी भी भेड़ सा सिलेक्ट कयूं था जो अभी तक नहीं आई। अब अपनी जगह पे बैठे, ऐसे नहीं, अपनी जगह पे मेरी बहन, अपनी जगह पे बैठे, काइंडली अपनी जगह पे बैठे मेरी बहन। आपको मैं नेक्स्ट में बुला लूंगा, ऐसे आगे नहीं, अपनी जगह पे, ठीक है। पैंची जगह दे, जेका बहन पैंची जगह दे। चले जी मेरी बहन, आप आइएगा, आप अच्छा मुझे बहन। चले जी, आप आई तो नहीं पहले, इससे पहले आई तो नहीं आप? आ जाए, ठीक है। तो भेणुनि के साथ सिलेक्ट करे छॾियो आहे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे मेडोरा जे ताउन सां। तो मेरी बहन, तव्हांखे ख़बर पइजी वई कीअं खेलणो आहे? पता चल गया कैसे खेलना है?
इस तरीके से आपको चले जी साथी हो। अच्छा बाउंस करना है आपको, ठीक है। ये बॉल जो है टिप टिप करनी चाहिए, टिप टिप करे पो तव्हां खे पुॼणो आहे। ऐसे नहीं कि एक ही जगह पे रख के आपने पहुंचा दी। इस बॉल के हिन तरीके से तव्हां टिप टिप कंदा, ऐसे हिन तरीके से वेंदा और जाके उस साइड उस बॉल में डालना है, सही है। तो सब खां पहिरियां असां तव्हां सां स्टार्ट कंदासीं, ठीक है मुंहिंजी भेण। अचो 1 मिनट जो टाइम, मुझी टीम रेडी है, टाइम ते ॿुधाईंदा मूंखे। वहां से आए, ठीक है। 1 मिनट मेरी बहन, 1 मिनट हम स्टार्ट करें, उसके बाद आप जाइएगा वहां, ठीक है। 1 मिनट 1 मिनट मेरी बहन, 1 मिनट। 1 2 3 तक काउंट करन दियो मुझी बहन। चले जी अपनी जगह पे मेरी बहन। मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। 1 2 3 स्टार्ट। जी मेरी बहन, इसको पीछे करें। चले जाए दूसरी बॉल मेरी बहन। जल्दी मेरी बहन, जल्दी। ओके, बॉल को टिप टिप करना है, बॉल को बाउंस करना है, वरना हम काउंट नहीं करेंगे। यस मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। यस मेरी बहन, अगर आप नहीं किया तो मैं काउंट नहीं करूंगा। ये टिप टिप करना है, टिप। ये बाउंस नहीं हुआ, ये नहीं करेंगे। 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop। चलिए जी मुझी भेड़, ये वाला हम काउंट नहीं करेंगे। आपने एक दफा भी इसको टिप टिप बाउंस नहीं किया, ठीक है। बाकी ही ऐसा काउंट करना सी। लेट्स काउंट। ये है मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। 1 2 and 3। द 3 बॉल्स मुझी भेड़ शिफ्ट के आए 3 बॉल्स। तो मेरी बहन जो खेल चुकी हैं, आप इस साइड आ जाए। तव्हां हेॾां अचो मुझी भेण। थैंक यू। तव्हां अचो अदी, तव्हां अचो, ठीक है। तव्हां हितां स्टार्ट करे सघो था। ही वठो तव्हांजी टेबल बैट। चलो जी स्टार्ट कंदासीं। मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन। 1 2 3 and start। Another one। ही वयो, ठीक है। मां ॾिठो कोन, अगर वयो बि पोइ बि जस्ट हिकिड़ो ही आहे। सो थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण। तव्हां सां गॾु जेको आहे त ही हैम्पर वेंदो अब्दुल्ला अमोल जो। द नेक्स्ट सिस्टर के सां घुराईंदासीं मेरी बहन। तव्हां अचो। अच्छा स्टार्ट यहीं से करना है, आगे नहीं, ठीक है। यहीं से स्टार्ट करना है। ओके जी। मेडोरा ऑफ लंदन लिपस्टिक एंड नेल पॉलिश। सो 1 2 3 and start।
Medora lipstick and nail polish by Medora of London. He आहे 1, this is 2, he 3 and 4. 4 balls मुझी भेंट जे क्वाइट इन में विदाइन. So thank you very much मेरी बहन तमाम सां करी अब्दुल्ला मॉल जो हैम्पर में तो thank you very much, thank you. तो मेरी बहन तमाम इधर आचो. जी 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 वन बाय वन ठीक है ते इनवाइट करणो आहे ठीक है त असां सां केॾे टाइम तुफेल अबड़ो साहब मौजूद आहिनि ऐं सीईओ आहिनि वाटर ऐं सेवरेज अथॉरिटी हैदराबाद जा. तो उन्हनि खे असां दिल जी गहराइनि सां वेलकम कंदासीं. बहुत सारी उनके लिए तालियां होनी चाहिए. ऐं मैडम नाज़िश उन्हनि सां गॾु आहिनि, नाज़िश फातिमा. उन्हनि जे लाइ बि खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि. चेयरपर्सन आहिनि एक्टिव वुमेन. सलाम अलैकुम. उन्हनि सां गॾु आहिनि ब्रिगेडियर. उन्हनि सां गॾु आहिनि ब्रिगेडियर हसन शाह सां. उन्हनि खे बि वेलकम कंदासीं. चीफ एडमिनिस्ट्रेटर अब्दुल्ला बिल्डर्स एंड डेवलपर्स. त हिननि जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं. And we welcome you from the bottom of our heart. असांजे शो में थैंक यू वेरी मच. तव्हां वेही सघो था असांजे शो खे एंजॉय कयो. तव्हां सां खोड़ सारियूं कचहरियूं कंदासीं. असांजा स्पेशल गेस्ट असां सां मौजूद आहिनि ऐं जंहिंखे असां दिल जी गहराइनि सां वार्म वेलकम था कयूं ऐं पंहिंजी गेम्स खे असां कंटिन्यू कंदासीं. हाणे त मुंहिंजी भेण जेको आहे तो इन्होंने कितनी बॉल शिफ्ट किए मुझे बताइएगा. 4. आवाज आनी चाहिए. 4. दैट मीन्स बाकी जेके असांजूं भेणियूं आहिनि इन्हनि खे 4 खां वधीक बॉल शिफ्ट करणा आहिनि. सो द नेक्स्ट वन तव्हां अचो मुंहिंजी भेण Medora lipstick and nail polish by Medora of London. So your time starts now. Ketra balls savina ball gender vidine. A Medora lipstick and nail polish by Medora of London. This is 1 and this is 2. Tabba balls मुझी भेण जे को आई था हिन में vidine ball में. So thank you very much for coming and participating. So the next sister with us तमाचो मुझी भेण. 4 अभी तक इसके अंदर डल चुके हैं. 4 खां वधिक बॉल सवां के शिफ्ट कराई. ठीक है मुझी भेण. All the best तव्हां खे चवंदासीं. Medora lipstick and nail polish by Medora of London. 1, 2, 3 and start.
in all done. No ball in the bowl. कोई भी ball नहीं. So thank you very much मुझी band for coming and participating. The next one with us तमाचो मुझी band. अच्छी बनो गया. चलें जी. अब Medora lipstick and nail polish by Medora of London. ठीक है. जल्दबाजी न करनी है मुझी band. ठीक है. चलें जी. 1, 2, 3 and start. जल्दबाजी ना, ऐसे ऐसे. Slowly, ऐसे ऐसे. Yes, yes, yes. Oh. Okay. Okay. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. So thank you very much तमाशा करी निस्वा इंटरनेशनल जो हैम्पर और विंडोज शो द नेक्स्ट सिस्टर विद अस मेरी बहन 4 से ज्यादा 4 का बदे के तमाके शिफ्ट करना इन बॉल्स. So let's count 1, 2, 3 and start. Okay. 9. Jaldi. 8. A 7. A 6. 5. 4. 3. 2. 1 and stop. So just one ball in the bowl. So thank you very much मुझे बैंड तमाशा कर बे अनिस्वा इंटरनेशनल जो हैम्पर विंडो. Thank you very much sir. Last sister हमारे साथ में या तो ही मेडोरा जी एलईडी टीवी वेंदे हिन बैंड सागर या तो जाएगी इन बैंड के साथ. अगर आपने कम से कम 5 बॉल्स इन बाउल के अंदर विदा. ठीक है. ऑल द बेस्ट समा की चमदासी एंड योर टाइम स्टार्ट्स नाउ. ओके ओके ओके. The count कंदासी balls ही आए हिकु and bar. 2 balls in the ball. So thank you very much मुझी भेण तमाम सागत निस्बा इंटरनेशनल जो ही हैम्पर वेंदो ऐं ही भेण आहे आज दी आएगा मेरी भेण
मुझी लेवल थोड़ी वधाईंदा नालो मुझी भेण जो हुरिया होरिया कितना आयो कहाँ से आई है हैदराबाद में हैदराबाद खां ही आयो अॼु कीअं पियो लॻे तव्हां मेडोरा जी LED TV विन कई आहे साम्हूं कैमरा में ॾिसी ॿुधायो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त मां इहा खणी आयमि थैंक यू सो मच अच्छा मूंखे इहो ॿुधायो तव्हां कहीं स्पोर्ट्स वग़ैरह खेॾंदा आहियो No ईअं sports. पहिरीं घर में खेॾंदी हुअमि उन खां पोइ मूं छॾे ॾिनो But you played really well. Yes. छा चवणु चाहींदा हो जमालो शो जे लाइ थैंक यू अहिड़ा शोस थियणु घुर्जनि यस हैदराबाद में थियणु घुर्जनि यस हैदराबाद जी आवाम जे लाइ थियणु घुर्जनि Yes. So thank you very much खोड़ सारे मुंहिंजे लाइ तारीफ़ कयो। Thank you. त मूं वटि कुझु क्वेश्चन आंसर्स आहिनि उहे तव्हां खां पुछंदासीं ऐं एडोर जा असां गिफ्ट्स ॾींदासीं ठीकु आहे एडोर जा गिफ्ट्स खणी ईंदो एडोर मास्टर ऑफ हेयर कलर तू हे हसी त एडोर जा कुझु क्वेश्चन्स आहिनि उहे तव्हां खां कंदासीं त सभ खां पहिरियों मुंहिंजी दिलि चए थी असां शाइरी ॿुधूं कंहिंखां आप में से कौन मुझे अच्छी शायरी सुनाएगा ही एडोर जा असां वटि गिफ्ट्स आहिनि मास्टर ऑफ हेयर कलर तू हे हसी केरु सुठी शायरी मूंखे ॿुधाईंदो सुठी शायरी केरु ॿुधाईंदो अच्छा पहले बहनों से भी सुनते फिर भाइयों से भी सुनेंगे ठीक है भेण खां किसी बहन से सुनेंगे कोई अच्छी शायरी केरु ॿुधाईंदो अच्छा मेरी बहन आप खड़ी हो जाए तव्हां तो मेरी बहन को दीजिएगा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम नालो तव्हां जो अदी फौजिया जी शेर सुठो ॿुधायो जॾहिं खणी खुशबू हवा ईंदी मदीने पाक मां तॾहिं दर्द वारनि लाइ ईंदी दवा मदीने पाक मां वाह वाह भाई वाह जबरदस्त ही तव्हां सां गॾु जेको आहे त एडोर जो हैम्पर वींदो चले जी असां नेक्स्ट ईंदासीं हेॾां ईंदासीं मुझे बताइएगा मुझे अच्छा पहले सुने तो सही अभी मैं पोइट्री नहीं सुन रहा पोइट्री माने तो बचा मुझे गर्ल्स के नेम बताइएगा जो एम से स्टार्ट होते हैं 7 नाम बताने हैं 7 नेम्स 7 नाला केर ॿुधाईंदो गर्ल्स जा स्टार्टिंग विद एम सां जेके स्टार्ट थींदा हुजनि केर ॿुधाईंदो कोई बहन वारी अच्छा मेरी बहन को दीजिएगा इनको दीजिएगा गर्ल्स नेम स्टार्टिंग विद एम जी मेरी बहन यहीं से बताइएगा यस मुनव्वर मेहताब गर्ल्स जा नाला यस फीमेल्स मेहताब मुनव्वर छोकिरियूं बि हूंदियूं अच्छा छोकिरी जो बि हूंदो बिल्कुलु हूंदो महानूर जी मारूफ जी मेहराब जी महवेश पंज नाला जी पूरा थी विया। सत मारिया जी ऐं महक दे इनको मरियम। दे चले जी अब एक काम करते हैं आपको मुझे बताना है 5 दफा गरम गाजर का हलवा गरम गाजर का हलवा गरम गाजर का हलवा गरम 5 दफा चले जी एक काम करते हैं हम यहाँ भी आते हैं वहां से भी पूछेंगे ठीक है तो तव्हांखे मूंखे ॿुधाइणो आहे गरम गाजर का हलवा गरम मुझे 5 दफा बुधाइणो है ये मेरी बहन विद ग्लासेस इनको दीजिएगा मेरी बहन को गरम गाजर का हलवा ओथी बियो जी मुझी बहन गरम गाजर का हलवा 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 गरम हलवा गरम गाजर का गलवा हलवा गरम गाजर का हलवा गरम गाजर का हलवा गरम गाजर का हलवा गरम गाजर बिल्कुल सही चलिए जिनको भी दीजिएगा एडोर तमाशा गर्मी दो अब आपको मुझे 5 दफा बताना है पीतल के पतीले में पपीता पक्का 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 अच्छा फिर से पीछे आ रहे हैं हम ठीक है मैं चाह रहा हूं वहां से भी पूछो पीछे पीतल के पतीले में पपीता पक्का राशिद अच्छो इस साइड आ जाते हैं अच्छा मेरी
बहन को दीजिएगा, इनको दीजिएगा, इनको 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 सी मेरी बहन। क्या बोलना? पीतल के पतीले में पपीता पक्का। पीतल के पतीले में पपीता पक्का। पीतल के पीतल के पतीले में, यस, लास्ट पीतल चांस। के पतीले में पपीता पक्का। 5 दफा। पीतल के पतीले में पपीता पक्का। पीतल के पतीले में पपीता पक्का। चले दे दे भाई एडोर इनके भी एडोर अ मास्टर ऑफ हेयर कलर तू है हसी। चले जी वंस मोर हाने तवा मुखे 5 दफा बुधाइंदो। 3 तीतर तीतर के 3 बच्चे। 3 तीतर तीतर के 3 बच्चे। 3 तीतर तीतर के 3 बच्चे। 3 तीतर तीतर के 3 बच्चे मुझे आपको बताना है। चले जी, अच्छा बच्चा बताएगा मुझे, ये बताएंगे बच्चे या आप बताएंगे? चले जी, इनको दीजिएगा, बच्चे को दीजिएगा, इनको माइक दीजिएगा राशिद जल्दी से। 3 तीतर तीतर के 3 बच्चे जी। 3 तीतर के तीतर बच्चे। 3 तीतर के मैं तीतर का बच्चा नहीं हुआ। 3 तीतर तीतर के 3 बच्चे। 3 तीतर तीतर के 3 बच्चे। अगर सही तीतर के बच्चे। चले जी, हाउ क्यूट। अच्छा थोड़ा थोड़ा पूछेंगे, बताइएगा वंस मोर। 3 तीतर के छोटे बच्चे। बेटा व्हाट्स योर नेम, आपका नाम क्या है? कल्बे अब्बास। अब फिर बताएं मुझे, अब फिर से बताएं क्या बोला मैंने? 3 तीतर के बच्चे। कौन सी क्लास में पढ़ते हैं बेटा? 4 में। अब मुझे बताएं क्या बोला मैंने? 3 तीतर के बच्चे। कहां से आए आप? मैं इधर से। हैदराबाद कहाँ है? वरी वरी बताओ वंस मोर। 3 तीतर के बच्चे। चले जी दीजिएगा इनको। हाउ क्यूट ही इज, हाउ क्यूट ही इज। चले जी त सवालात असांजा थी विया। ओके जी, हिकिड़ो कम कंदासीं, पांडा जा भी असां वटि गिफ्ट्स मौजूद आहिनि। पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ। अच्छा पहले तो मैं आपको रिक्वेस्ट करूंगा, जो बच्चे हैं वो सब अपनी अपनी जगह पे बैठ जाएं, ठीक है, ताकि मुझे जगह मिल पाए, मां पोयों ताईं वञी सघां, ताकि मैं पीछे तक जा पाऊं। मुझे जगह दीजिएगा, ठीक है। 3 सवाल कंदासीं। सब खां पहिरियां मुंहिंजो सवाल आहे त सिंध के 2 सिटीज के नाम बताएं, दो जो दरियाए सिंध के किनारे पे वाक़े हैं। बस शहर सिंध जा ॿुधायो जेके इंडस रिवर ते आहिनि, दरिया जे कप ते इंडस रिवर ते अॾियल आहिनि। केरु ॿुधाईंदो? बस सिटीज ॿुधायो, ओनली 2 सिटीज ऑफ सिंध। सिंध जा शहरनि जो को बि नाला ॿुधायो। चले जी, ही अंकल वेठो, अंकल के ॾींदा, अंकल के ॾींदा, अंकल के ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो तव्हांजो? जावेद जी। जामशोरो ऐं मोरो। जामशोरो ऐं मोरो सही जवाब आहे। दरिया जे किनारे ते आहे। जामशोरो में दरिया नाहे? आहे। मोरे में दरिया नाहे? आहे। हिकिड़ो ॿियो शहर ॿुधायो। कोटड़ी, कोटड़ी ऐं जामशोरो ॿई आहिनि चले जी, दरिया मनी ते। दावटू, कोटड़ी, जामशोरो, हैदराबाद भी हुयो, सखर भी हुयो। ही तव्हां सां गॾु वेंदो पांडा केमिकल्स जो गिफ्ट। चले अब पीछे भी जाएंगे हम। मुझे ॿियो सवाल है, पांडा केमिकल से तावन सा आपको अब मुझे बताना है कि शिकारपुर जो अचार मशहूर है, खैरपुर वो पुछा दो, खैरपुर ने बल्कि मुझे बताया घोटकी जी केड़ी सौगात मशहूर है? घोटकी। अच्छा जिनसे मैं पूछूंगा वही मुझे जवाब देंगे। घोटकी जी सौगात। अंकल के राशिद अंकल के दियो, अंकल के दियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं घोटकी जा पेड़ा मशहूर है। घोटकी जा पेड़ा मशहूर है, सही जवाब। तमाशा कर भी दो। चलती नेक्स्ट क्वेश्चन, पांडा जो असां कंदासीं, पांडा केमिकल सफाई और हिफाजत साथ साथ। चले जी साइड जाएंगे और इनसे पूछेंगे सवाल। मुझे बताइएगा, मासूम शाह जो मीनारो सिंध के कौन से सिटी में है? मासूम शाह जो मीनारो जी केर बताई दो। हिते यहाँ पे किसी को आ रहा है?
किसी को आ रहे हैं यहाँ पे, इनको दीजिएगा, मेरी बहन को, इनको दीजिएगा। शक्कर शक्कर सही जवाब। तमासागरी पांडा केमिकल जो विंडो हैम्पर। चलें जी वापस अची वेंदासीं, अचो अचो स्टेज ते ईंदासीं ऐं पंहिंजी गेम्स जो वरी आगाज़ कंदासीं। ओके जी, ही असां बैक टू द स्टेज अची वियासीं जी। त हिकिड़ो कमु कंदासीं हाणे, प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां असांजो डांस जो सेगमेंट है हमारे भाइयों के लिए। प्योर कुकिंग ऑयल से ताउन सा, तो वो भाई हाथ ऊपर करें जो अच्छा सा डांस कर पाए यहाँ पे आके, ठीक है? तो बच्चे अपनी अपनी जगह पे बैठ जाएं, बच्चों अपनी अपनी जगह, हम बड़ों को सिलेक्ट करेंगे, ठीक है? प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे जंहिंमें तव्हांखे हिते अची करे ज़बरदस्त डांस ॾेखारणी आहे। तो पोइ ईंदासीं ऐं सिलेक्ट कंदासीं पंहिंजे भाउरनि के जो हमें दिखा पाए अच्छे अच्छे ठुमके। आपको हमारी ऑडियंस को खुश करना है, सही है? खुश करना है असांजे ऑडियंस के। तव्हां अचो अंकल, तव्हां अचो, हेरा भी वेंदासीं। चले मुझे 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 जगह दे बेटा, मैं सबके पास आऊंगा, अभी मैं अंकल्स को सिलेक्ट करूंगा, ठीक है? अच्छा डांस कर लेंगे। अचो अचो तव्हां अचो, और तव्हां अचो सिंधी टोपी वारो अंकल, तो मुझे जगह दे पीछे जाने की। बच्चों बच्चों काइंडली मुझे जगह। अचो अचो, ही अचे ही चवे तो तव्हां डांसर आया। अच्छा इस साइड जाएंगे जो अच्छा डांस कर पाए, जो अच्छा डांस कर पाए। अच्छा मैं बिल्कुल अच्छी करता हूँ। हाँ आती है, अच्छी अच्छा ऐसे नहीं मैं चला जाऊंगा, मैं बता रहा हूं ऐसे नहीं मैं चला जाऊंगा। सही से सब अपनी जगह पे बैठे, अदरवाइज मैं यहीं से सिलेक्ट करूंगा, ठीक है? तमाचो मुझे बात, तमाचो। देखिए पीछे वाले मुझे नहीं आने दे रहे, फिर मुझे मत कहिएगा जोहेब भाई आप वहां नहीं आते, ठीक है? जिते तव्हां सही तरीके सां वेंदो मां उतां सिलेक्ट कंदुसि, ठीक है? केतिरा भाउर थी विया मूंखे ॿुधायो? हैदराबाद अब्दुल्ला मॉल 1 2 3 4 5 6 7 हिकिड़ो भाउ न अची सघे थो। वन मोर ब्रदर, तव्हां अचो मुंहिंजा भाउ, यस एट द कॉर्नर, तव्हां अचो। चले जे त हाणे ॾिसंदासीं हिन जी डांस कीअं आहे, सही आहे? मां त चवां थो ज़िंदगी में जेको जेको तव्हां न कयो आहे न उहो अॼु करे ॾेखारियो डांस जी फॉर्म में, सही आहे? पंहिंजो सॉफ्टवेयर सब अपडेट करे छॾियो, जबरदस्त डांस करनी है। आपको सही से देखना है, जो सबसे अच्छा सभिन का सुठी जेको डांस कंदो उन्हनि जे लाइ तव्हां ताड़ियूं वॼाईंदो, ठीक है? आपकी तालियां डिसाइड करेंगे। प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे, त तव्हां अचो सभ खां पहिरियां मुंहिंजो भाइनि को माइक दे जेका प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां। अस्सलाम वालेकुम, नालो तव्हांजो? बिलावल सर। बिलावल किथां आयो? हैदराबाद का। हैदराबाद का आयो? चलें जी ऑल द बेस्ट तव्हांखे चवंदासीं। अच्छा सा कोई म्यूजिक बजाएगा फास्ट, सही है? चले जी म्यूजिक। नॉट बैड, हिन उम्र में भी जलवा आई ना ना। ओके जी तव्हां हेॾां अचो मुंहिंजा भाउ, थैंक यू। ही नेक्स्ट भाउ सां गॾु आहे अंकल, तव्हां अचो। प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। अस्सलाम वालेकुम। सलाम। कैमरे में ॾिसो, नालो तव्हांजो? जुल्फकार। किथां आयो मुंहिंजा भाउ? हैदराबाद का। चले जी अदा जुल्फकार सां गॾु आहिनि, ॾिसंदासीं हिननि जी डांस एंड म्यूजिक।
चवंदो आहे जवानी फिर नहीं आनी हा जबरदस्त वाह भई एडी एनर्जी किथां आई तव्हां में इट वाज सच अ वंडरफुल डांस अ प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे चले जी जब ये आरती जेके रीति में डांसर हो ठीक है तो ॾिसूं था बाकी डांसर आहिनि या नाहिनि अस्सलाम वालेकुम आपका नाम वालेकुम सलाम नालो छा आहे तव्हांजो यूनस किथां कहाँ से आए हैदराबाद कासमाबाद कासमाबाद ठीक है तो डांस वगैरह कंदा आहियो अच्छा फास्ट म्यूजिक चलाएगा कोई भी हो फास्ट बीट हो सही है बलोची बलोची फास्ट बीट चले जी म्यूजिक अचो 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 चले जी हिननि खे माइक ॾींदा हिननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं अस्सलाम वालेकुम नालो तव्हांजो भवन दास किथां आया आहियो हैदराबाद हैदराबाद का चले जी माइक मुखे ॾींदा है जबरदस्त डांस करनी है प्योर कुकिंग ऑयल के ताउन सां एंड म्यूजिक आई तुझे खिलण था सदके वञो असां अंकल चले जी जबरदस्त ओके जेका भी कई सुठी कई पर अध में न वञणो है तव्हांखे तव्हां अचो मुंहिंजा भाउ प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे एंड म्यूजिक ये भी अच्छा डांस था ये भी सुठी डांस हुई नेक्स्ट वन तमाचो देखते हैं इनका डांस कैसा है अब प्योर कुकिंग ऑयल के ताउन सां असांजो सेगमेंट है हिते इहा ही म्यूजिक वजंदी ठीक है चलें जी अब आए देखो डॉक्टर वॉक्टर आए हाँ ए भला मिर्गी थोड़ो ही पवंदो अच्छा ओके ओके जी सुठो थैंक यू वेरी मच तव्हां हेॾां अचो ऑडियंस डिसाइड कंदी कंहिं सुठी डांस कई ठीक है ओके जी तव्हां भी अचो मुंहिंजा भाउ इन्होंने भी कहा था मैं अच्छी डांस करता हूँ जॾहिं मां सिलेक्ट करण आयो चले ॾिसूं था तव्हांजी डांस कीअं आहे प्योर कुकिंग ऑयल जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे एंड म्यूजिक dance with beautiful expressions. So next and last बार सां गॾाए a pure cooking oil जे ताउन सां असांजो a segment आहे and music. ओके जी जबरदस्त जबरदस्त। तो भाई आज बहुत से भाइयों ने बहुत अच्छा डांस किया है पर फैसलो तव्हां खे करणो आहे
जिस पे बजेंगी तालियां उन्हनि सां गॾु जेको आहे त स्पेशल गिफ्ट वेंदो प्योर कुकिंग ऑयल जो त सभ खां पहिरियां असां अंकल खे घुराईंदासीं जिनको लगता है अंकल सुठी डांस कई तव्हां जूं ताड़ियूं ॿुधाई ॾियो तव्हां हेॾां अचो अंकल तव्हां हेॾां अचो तव्हां अचो मुंहिंजा भाउ जंहिंखे लॻे थो हिन भाउ सुठी डांस कई तव्हां जूं ताड़ियूं ॿुधाई ॾियो ओके तव्हां बि हितां अचो मुंहिंजा भाउ तव्हां अचो अदा जंहिंखे लॻे पियो भाउ सुठी डांस कई ओके जी तव्हां बि हितां अचो मुंहिंजा भाउ तव्हां अचो जंहिंखे लॻे थो हिन अधे सुठी डांस कई तव्हां जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं ओके तव्हां बि हितां अचो जंहिंखे लॻे थो हिन भाउ सुठी डांस कई तव्हां जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं ओके ऐं जंहिंखे लॻे थो हिन सुठी डांस कई तव्हां जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं ओके अचो जंहिंखे लॻे थो हिन अधे सुठी डांस कई तव्हां जूं ताड़ियूं ॿुधाईंदियूं ओके तव्हां बि अचो ऐं जंहिंखे लॻे थो सो रिज़ल्ट्स क्लियर आहिनि बाक़ी सभिनि सां गॾु ही अजवा जा हैम्पर्स वेंदा हिननि खे ॾींदा अजवा जा सभिनि सां गॾु हैम्पर्स वेंदा थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग ऐं ही पाए अॼु जो त तव्हां सां गॾु जेको आहे त प्योर कुकिंग ऑयल जो जेको आहे त ही हैम्पर वेंदो ऐं अजवा जो तव्हां सां हैम्पर वेंदो थैंक यू वेरी मच खोड़ सारियुनि जे लाइ